18 साल ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह। अरे हेडे तू रुगो ये भूरियूं भूरियूं तो पढ़े हां। अरे का सांवरी का कणकरंगी पढ़ मता उते छको लगे आयो तो कणी विझे। अरे यार वो कपूरो सही तो चवई। अरे ये भूरे रंग वारियूं मथा के ॾिसण बिना ही रिजेक्ट करे छॾी। कबूल त सांवरियूं भी कोन कंदियूं पर को भी ट्राई हण ॾिसजे। अरे ट्राई भी निभागा तॾे हणो जॾहिं का 50-55 वारी छोकरी हुजे न। 50-55 वारी छोकरी? हाँ न असां लाइ त 50-55 वारी छोकरी थी नी। न साहब न न न। अरे ए शियूं बुख मरंदो पर डब न चरंदो। हाँ अरे हेडे एक अलाह जो नालो ॿियो वरी हलवे सामान। हाँ अरे दंद अथई जो भुगड़ा खाइण जी दरखास्त तो ॾे। दंदन जी ॻाल्हि तो करे रे आहिनि हे ॾिस छो एड़ा मां भी मूं वटि भी नितो ई ठाराया न वे। अरे तू पढ़ न पा 50 त छा 40 सालनि वारी ज़ाइफ़ा जो भी शादीअ जो इश्तिहार कोन्हे। भला 30-32 सालनि वारी बेवा खे को ट्राई करे ॾिसो भला। अरे इहा ग़लती त हे कोन कंदा। इहा ग़लती न कंदा। हिकिड़ो दफ़ो अॻ में अची वियो। हा छो उतां वरी हिननि खे अहिड़ो सबक़ मिलियो जो चई बस कर। सोहेल साहब इहा ॻाल्हि करण जो मक़सद इहा आहे त तूं असांजे मथां असांजे इज़त जे मथां जो हमिलो करे न कजे मथां कुझु ॿियो सम्झे। ख़बर आहे कहिड़ो मुसलमान आहे। छा थियो सोहेल साहब? कुझु न हो। अरे थियो कीअं हो त हिकु 32 सालनि जी रनड़ खे हिननि ॿिन्ही मुआज़ सीनियर सिटीज़न पार्टी सॼी तफ़सील सां गॾु वरी हिननि जी बुराई त हुन में पंहिंजो फोटू बि मोकिलियो। उहो साईं खटू हिननि शादी लाइ मोकिलियो। पोइ खत मोकिलियो नी छा थी पियो खत मोकिलियो ते बसि। सोहेल साहब ने फसरी न कजा यार सा। अरे सोहेल साहब एॾा मुंहं लथा पिया आहिनि भला। अरे अञा त ॻाल्हि पूरी न थी आहे। ॻाल्हि पूरी न थी आहे त हिननि जा ॻाल्हियूं ॾिस हुन जा मुंहुं। अरे हुन जो मुंहुं ॾिस कपूर जो फिको थी वियो आहे। अरे वो उमिरि जो चक्कर आहे कूड़ छो ॻाल्हाए। चक्कर इहो छो न तूं अंदाज़ो लॻाए न त खट जो जवाबु छा आयो हूंदो। असूलन इन्हनि जी शिकिलनि खे ॾिसी त इनकार। इनकार अचे हा त पोइ त ॻाल्हि करण जो को फ़ाइदो ई कोन्हे न। ॻाल्हि इहा आहे त उन खट जे जवाब में ख़बर अथई छा थियो? छा थियो? अरे ॿुधाया न। अरे होॾे ॾिस छा था खट जे जवाब में हुन माईअ पुॼो चापे मोकिलियो। अरे खंघर त दे। खंगो भी खिली भी वठो भले खिली वठो पर ख़बर तॾहिं पवंदव जॾहिं इहा नई आयल नर्स असांजे इश्क में गिरफ़्तार ॾिसंदव मता कुझु ॿियो सम्झे। अरे हाँ यार अरे बारे वाह पूरा। अरे छोकर कुल्हे ते डंडोरो वारी शहर में। हाँ तू तो सफा जीनियस मता कुझु ॿियो सम्झे। अरे जे तव्हां ॿिन्ही खां अॻु इहा कुरड़ी मुंहिंजे कुंडीअ में फासे न पवा। अदा तोखे मोकल। हाँ भी कद अथई। अरे मूंखे कावड़ न ॾियारायो। अरे मुंहिंजो त इहो खॿे हथ जो खेल आहे। अरे जे मां चाहियां न त इहा काजल अरे हिन अमरेशपुरी जे इश्क में बि गिरफ़्तार थी सघे थी। लॻी शर्त। अरे लॻी। सोहेल साहब सच थो चए?
अरे हाँ अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी जी तबियत कीअं आहे? सफा बाग बहार लगा पिया आहियूं। जॾहिं खां तूं आई आहीं मुंहिंजे अंदर जो सहको साह जो दहको दिल जो माना सभु जेके अनबैलेंस शयूं न सफ़ा सिधी थियूं आहिनि, सफ़ा आराम में अची वियूं सवाइ हिक शइ जे। कहिड़ी? अखियुनि खे आराम कोन्हे को मता कुझु ॿियो सम्झे। ठीकु आहे, अचो अचो मां तो चेकअप कयां। हलिया करे थो। काजल अरे वरी झले वठो ईसा जी माफ़ कजो, चाहे त मूंखे बि थोरी तपास जी ज़रूरत आहे। छो तोखे इस वरी छा थियो आहे? मूंखे इश्क थियो आहे, इश्क। छा? हा, जॾहिं खां ॾिठो आहे हुनखे करार कोन्हे को, बदन में बेकरारी आहे, बहार कोन्हे को। मुंहिंजो इलाज आहे मुर्ग तो जो हिकिड़ी मिठड़ा, न त हिन सॼे ओल्ड हाउस में मुंहिंजो बीमार कोन्हे को। जॾहिं खां ॾिठो आहे तोखे करार कोन्हे को। छा मूंखे ॾिठो अथव? हुनखे ठीकु आहे, अचो मूंसां तव्हां चेकअप कयां। अचो हलिया दाणो अची वियो विच ते। झुम पचा झुम झुम पचा झुम झुम पचा झुम झुम पचा झुम झुम पचा 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 राधे जाने वरी झुम पचा झुम झुम पचा झुम झुम पचा झुम झुम पचा 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 हेलो अरे हलो न सारे अरे हलो त सही त एक कदे आऊं सारियो ॿियो वरी मना मटम खिचको कर थियो सोहेल साहब, हाणे छा थियो? अरे हाणे त सोचण दे न। सोच कुरड़ी वई। अरे हटिया भाग खुलिया कई। मरे तो हमरा अरे यहाँ से छा थियो? जल्दी 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 वञ बैग खड़िया। अरे बैग अलाए काटे जल्दी खड़िया। जल्दी जल्दी है अची वही बैग अची वही। अरे छा जो अरे क्या है? टेबलेट विजेस वाला में टेबलेट विजेस। और ही है ना? हां। अरे वाट तो खोल रे। हेदे दी बेटा अरे पता तो छोटा साखण प्लीज साखण थोड़ा साइड कर मिस काजल थोड़ा साइड कर। अरे न्या साहब ये न करे यार। अरे प्लीज यार ये न करे यार। वड़ा चाह करो अरे बता क्या करो। ओ थैंक गॉड डेमो अरे मां तो के मजाक में तेरा न लाजो तू तेरे सीरियस करी पे मजाक में पर छो ओ इन करे त जिया ता जो प्यार हासिल करे छा हां तवज्जो हासिल करे सके सच्ची। अरे हाँ वो जॾहिं खां हिन तव्हांखे ॾिठो आहे कसम सां हिन सॼे दुनिया में तोखां सवाइ हिनखे कुझु नज़र ई नथो अचे। सच्ची? अरे हाँ हिन हालत में वॾा कूड़ हणण ॾुचा। जॾहिं खां अख लॻी तो तॾहिं खां
लगी ना रे जॾहिं खां अख लगी तॾहिं खां अख लगी ना रे जॾहिं खां तॾहिं खां चाक थी ना रे जॾहिं खां दिल जो कमजोर आया खबरदार थई तो भी गडल अरे दादे अरे मुझो कम तो के दरवाजे ताईं पहुचाणो ना अंदर तडे तू पाण वेंदे ना बेड़ी बुढ़ा अल्लाह केड़न केड़न फाटी था वने एयो अता छको पांडे ला हाणो मा अल्लाह काथे वनी पहुचे अरे वनी चाचो बहुत होते अरे केड़ो अंदर डाइन वेठी अरे तुंजो याव खाई वेंदी बेड़ी बुढ़ा इहा ॻाल्हि न आहे पर अरे त बाक़ी केड़ो मौत पियो थई असल में मुंहिंजी किस्मत ही ख़राब आहे किस्मत खराब आहे अच कर गा अरे अरे अकेली छोकरी तो केड़े अकेलो कमरे में थी घुराए किस्मत अञा डांगी घुमावई का बुझते सोयल राबाण तोखां का ढल पल को परतो आहे कोन अगे जॾहिं असली ॾंद हूंदा असली त इहो जेको हलवो आहे न इहो न मिलंदो हो ऐं हाणे जॾहिं ॾंद ई कोन ॾिने त हलवो सभु पियो आहे मां छा कयां हाँ ये तो ना त तुंहिंजो पंहिंजो ई खानो ख़राब आहे चाचा न्यास हाँ अचो ना डेमो चाचा न्यास ओ मां घरा में मुर्गी पचाए खणी आई आहियां उहा बि कारनि मिर्चनि में अचो त गॾिजी खाओ आप तू वञो मां चाचे खे मोकिलियां थो वठां ठीक है मोकिलियो चाचा अरे देर कंदे त बेड़ी ॿुधाई थींदो न